बुनियादी तौर ते युवा सिंध में मज़हबी इंता पसंदी हिकु रिथा त वधाई पई वञे। ज़ियाई आमरियत खां वठी हिन वक़्त ताईं मज़हबी जुनून खे त हिते फ़रोग़ ॾिनो थो वञे, पर सियासी क़ुवतुनि जी रस्ता रोक कई। असांजा जेको मदरसा इंडस्ट्रीज़ जेके फ़िरक़ेवारियत ऐं दीन जी ग़लति तशरीह कनि था तिन जो ख़ात्मो कनि। न फ़क़ति उहो, पर असां चऊं था त ग़ैर मुल्कनि खे ॿाहिरि कढो। मज़हब हिते एटम बम खां ख़तरनाक शिकिल इख़्तियार करे वरिती आहे। ख़ुदि धारी आबादी असांजी मईशत असांजे वजूद ते ॿार आहे। उन सां गॾोगॾु असांजो मुतालबो आहे त रोज़गार ऐं तरक़ीअ में सिंध जे माण्हुनि खे शामिलु कयो। सिंध जे माण्हुनि खे मेगा स्कीमूं, तव्हां हिते मेगा रहाइशी स्कीमूं जोड़ियूं। मकामी माण्हुनि खे पाणी कोन्हे, दरिया ते ग़ैर क़ानूनी कब्ज़ो आहे। बिजली ऐं गैस असांजे लाइ न आहे, पर धारियुनि जूं सभु सहूलियतूं सिंध जे माण्हुनि कहिड़ो ॾोह कयो आहे। तंहिं रुॻो अमन अमान बहाल कराइणु कानून न आहे, पर सिंध में जेका करप्शन, सिंध में जेका गुंडागर्दी, इंसानी हक़ मुअत्तल कया विया आहिनि, इहा बि वॾे में वॾी लाक़ानूनी सज़ा जो ख़ात्मो थियणु खपे। सिंध में पाणी जी खोट जे हवाले सां छा कंदो? सिंध दरिया में हथरादू तौर ते पाणीअ जी खोट आहे ऐं उहा पाणीअ जी खोट ईअं कोन्हे त को दरिया असां खां रुसी वियो आहे। अॼु सिंध जे ज़िलनि में पीअण जो पाणी कोन्हे। ज़राअत त असांजे लाइ ख़्वाब बणिजी वई आहे, पर पीअण जो पाणी ठटे, बदीन, सिजावर, थर, उमरकोट, सांगड़ ताईं, सखर ताईं जॾहिं पाणी कोन्हे त असांजे पाणी ते ग़ैर क़ानूनी कब्ज़ो थियो आहे। तव्हां चओ था त 91 जो पाणी ठाह, जंहिंखे आईनी तहफ़ुज़ हासिलु आहे, त पोइ पाणी वियो कान्हे। लेकिन अॼोको एहतियाज सॼी सिंध में ख़ुदि आहे त असांखे पाणी ॾियो। जॾहिं लातादाद सिंध में गैस आहे त सिंध में गैस जी लोड शेडिंग थियो, बिजली जी लोड शेडिंग थियो। जॾहिं चओ था त वसीला असां वटि आहिनि त पोइ सिंध में कहत ऐं ॾुकर छो आहे जेको बर्पा कयो वियो आहे। हिन मसइलनि खे तव्हां कीअं था ॾिसो त इहे मसइला आख़िर कीअं हल थींदा? सिंध जा माण्हू चवंदा जदोजहद कंदा त सभु कुझु थी। अगरि ज़रूरत आहे त सिंध जा माण्हू ॿाहिरि निकिरनि ऐं जदोजहद कनि, तॾहिं हिन सिंध जे मथां जेका मड़ियल ग़ुलामी ऐं ज़िलत आहे ख़ात्मो थींदो। ही नाम निहाद जमहूरी सरकार आहे, अवामी जमहूरी सरकार कोन्हे।
माफ़िया आहे कि लुटमार मचाई आहे सिंध जी तरक़ी न थी सर आखिरी सवाल त बलूचिस्तान अंदर जेका सिंधी क़तल आम थी वियो आहे क़ाबिल मज़म्मत आहे सिंध में लाश मोकिलण जो जेको बलोचनि सिलसिलो शुरू कयो आहे असांजा जेको सिंधियुनि ऐं बलोचनि जा दुश्मन आहिनि पर ख़ुदि क़ौम परस्त क़यादत खे बलूचिस्तान जी वाज़ो करणु खपे ऐं क़तलनि जी मज़म्मत करणु खपे असां सम्झूं था त सिंध लाश मोकिलींदा त सिंधियुनि जे दिलनि में तव्हांजे लाइ मोहबत न हूंदी